नाज़िम ॿीहर शाह जे ॻोठ मघन खान उजण जे रहवासियुनि बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, ड्रिब में शाह जे ॻोठ मंगन खान उजण में मौजूद आहियूं, जिते ॻोठाणनि एहतजाज कियो आहे। हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़ा वीचार पिया वञनि। काॾे वञूं, कंहिं अस्पताल न वञूं, कंहिं रोड रस्ते न वञूं, को दवा दारूं बचड़ी वार माण्हू पिया था गपनि में रोज़ किरूं। हे असांजो छो नथो गौर थिए, छो नथो असांजो को तदारक थिए। पोइ जंहिं महिल कयो इलेक्शन जो मौक़ो थो थिए पोइ त लखे माण्हू अचे था थरथिले थियनि। असांजे लाड़काणे बाईपास खां वठी ॻोठ मंगन उजण ताईं सिर्फ़ु 1 किलोमीटर रोड आहे। सो सालनि खां वठी असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, कोई बि नथो ठहिराए सघे। वोट त हर साल ईंदा आहियूं, पर हर साल कूड़ा वाइदा कयूं हलिया था वञनि, कूड़ा ॾटा ॾे हलिया था वञनि, ऐं केतिरा ई साल गाइब आहिनि। किलोमीटर रोड रहियल आहे, वो रोड असांखे ठही मिले तमामु असांखे तकलीफ़ आहे। असां पीपल्स पार्टी जा आहियूं, उनखे हर साल उनखे वोट ॾींदा आहियूं, वोट वठियूं ऐं हलिया था वञनि। असां बीमार माण्हू दवाऊं खणी हेॾे होॾे वञो, किरी था पिया पियूं, केतिरा ई माण्हू किरी पिया आहिनि। रोड कोन्हे को, बचड़ी वालो माण्हू काॾे वञे। असां पीपल पार्टी जा वर्कर आहियूं ऐं सदा ई असां उनखे वोट ॾींदा आहियूं, वोट वठी हलिया था वञनि। हे असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे। ॾिसो त सही हालत, बचड़ी वालो माण्हू काॾे वञे। सुबुह खां हितां साईं के 3-4 मरीज़ किरिया आहिनि, उहे अस्पताल खणी आया आहियूं हाणे अञा। कैमरा में इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो मेरा।